श्री रामचरित मानस अरण्य कांड दोहा क्रमांक 18 अरणो। ठीक है, तहां कथा श्रवण कयो। शूर्पनखा नक ऐं कन कटी उहा वई पंहिंजे भाइड़नि खे वठी आई ऐं सभु आया राक्षस भगवान सां युद्ध करण जे लाइ। साम्हूं साम्हूं आंगुर खणी करे अॻिते केरु थी हले? शूर्पनखा। और नक जो कटियल अथसि ऐं कन कटियल अथसि त उनजो थोरी ब्लडिंग थी थिए। त उनजी असां वांगुरु त आहे कोन भाई 40-50 किलो जी हुजे, 60-100 किलो जी। पहाड़ जहिड़ो शरीर आहे त उनजो रक्त प्रवाह बि ओड़ो ई हलंदो हूंदो। ईअं थो लॻे कारे कारे पहाड़ तो ॻाढ़े रंग जो झरनो थो वहे ऐं पोयों पोयों उहे राकास सभु अचनि था पिया। ॿुधाए काथे आहिनि उहे राजकुमार? तरी उहा अॻिते वठी आई। शत्रुनि जी दुश्मन जी सेना साम्हूं आई ॾिसी करे राम जी मुस्कुरायो, खिलण लॻा। कठिन धनुष चढ़ायो, कठिन धनुष चढ़ाए करे सिर ते भगवान। आहा, असांजा राम जी केॾी न सुंदर शोभा ॾेई रहिया आहिनि। जीअं मरकत मणी पन्ननि जे पहाड़ ते करोड़ों बिजलियुनि सां ॿ नांग लड़ी रहिया आहिनि। चओ हरे राम, हे हरे। कमर में तरकस कसे करे विशाल बाहुनि में धनुष खणी बाण सुधारे प्रभु श्री रामचंद्र जी राक्षसनि जे तरफ़ ॾिसी रहिया आहिनि। ॼण मत वाले हाथियुनि जा टोला ईंदा ॾिसी शेर उन जे तरफ़ ताके रहिया आहिनि। चओ हरे राम। पकड़ो 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 पुकारींदे राक्षस योधा बाण छॾे करे ॾाढे तेजीअ सां अॻिते डुकंदा था अचनि। हू छा सोचींदा हूंदा? अकेला त आहिनि ॿ ॼणा बसि, श्री राम लक्ष्मण न? उन्हनि खे कहिड़ी ख़बर त भॻवान श्री राम जी खे चारों तरफ़ सां उन्हनि घेरे वरितो। जीअं बाल सूर्य सुबुह जो सूर्य भॻवान उदय थींदा आहिनि, उन्हनि खे अकेलो ॾिसी हिकिड़ो दैता जंहिंजो नालो आहे मंदेह, उहो मंदेह नालो दैत उन्हनि खे घेरे वठंदो आहे। तहिड़ी तरह सां छंत को दंड कठिन चढ़ाए सिर जट झूठ बांधत सोह क्यों। कटिकस निशंग विशाल भुज गह चाप बिसिख सुधार के। श्री राम श्री राम आए गए बग में जथा बिलूक की। सियावर रामचंद्र की जय जय। जय जय पवन सुत हनुमान की जय जय। हरे राम। सुंदरता भगवान जी अनंत मधुरता सौंदर्य माधुर्य जा खजाना मुंहिंजा श्री राम जी लक्ष्मण जी प्रभु श्री राम जी खे ॾिसी करे राक्षसनि जी सेना ॾिसंदी रहिजी वई, थकित रहिजी वई। प्रभु बिलोक सर सकहन डारी थकित भई रजनी चर धारी। रजनी यानी रात, चर यानी घुमण वारा। पहिरियों राक्षसनि जो नालो हूंदो रजनीचर, निशाचर, निशाने रात। ऐं हिन महिल त राति जो दुकानूं खुलंदियूं आहिनि कई जॻहियुनि ते, हा न। 1-2 बजे त चौपाटी खुलंदी आहे, कई तरह जा दुकान खुलंदा आहिनि। ढोकला त चाट मिलंदव, त पिज़ा बर्गर मिलंदव। राति जो 2 बजे बि चाहियो त तव्हां फ़ोन जो हिकिड़ो नंबर दबायो, घर वेठे वीचारा गाॾियूं खणी करे तव्हांखे ज़बान जे स्वाद जे लाइ, पेट जे भरण जे लाइ 2-3 बजे बि तव्हांखे ॾेई वेंदा। इहो ॾाढो ख़तरनाक आहे, ॾाढो। सिस्टम जीअं बिगड़जे थो न, दिनचर्या बदिलजे थी, त असां पंहिंजे शरीर सां ई धोखो था कयूं। आयुर्वेद चए थो राति जो जेतिरो जल्दी थी सघे 7-8 भोजन करे छॾियो। 11 खां पोइ त बिल्कुलु भोजन कयो ई न। कभी कभार ॿी ॻाल्हि आहे, माण्हूअ जो काथे अचणु वञणु आहे, ॿाहिरि आहे, बुख लॻल आहे, लेकिन रोज़ जे दिनचर्या में इहो कॾहिं न हुजणु खपे।
7 8 जे अंदरि भोजन, ताकि 10 11 बजे माण्हू सुम्हे त 3 घंटा उनखे थी वञनि त माण्हू स्वस्थ रहंदो, निंड जल्दी खुलंदी सुबुह जो, डाइजेशन सुठो त सभु बीमारियूं वयूं। त पहिरियों केरु घुमंदा हुआ राति जो? रजनीचर, निशाचर, राक्षस, दैत, असुर, इहे घुमंदा हुआ। भगवान असां ते दया करे राक्षस मारे छॾिया, असां राक्षस बणिजी वियासीं। चओ हरे राम। हाणे राक्षस बि जेॾीमहिल असांजे राम जी खे निहारनि था न त आहा गदगद थी विया, ॾिसंदा रहिजी विया। आपको देख कर देखता रह गया और कहने को क्या कुछ बाकी रहा। भगवान जी सुंदरता ही अहिड़ी आहे। मंत्रीअ खे सॾु कयूं, खरदूषण आया। भाई ये केॾा न सुहिणा था लॻनि हे राजकुमार, हे त लॻे थो माण्हुनि जो आभूषण आहिनि। यानी जेके बि धरतीअ ते टिनी लोकनि में मनुष्य आहिनि उन्हनि जा हे सुंदरता में शिरोमणि, सभिनि जे मथे हिननि जहिड़ा सुंदर कॾहिं असां सपने में बि न ॾिठासीं। ओहो, केतिरा बि नाग, असुर, देवता, माण्हू, मुनि, जेतिरा बि असां ॾिठासीं, ओहो उन्हनि में असां न पतो केतिरा ॾिठासीं, जीते जी मारे छॾियासीं। पर हे भाइरो ॿुधो, असांजे जन्म भरम में अहिड़ी सुंदरता काथे कोन ॾिठी आहे। नाग असुर सुर नर मुनि जेते, देखे जिते हते हम केते, हम भर जन्म सुनो सम भाई, देखी नहीं अस सुंदरताई। अरे भैया तव्हांखे ध्यानु कोन्हे, भेण जो नकन कटे छॾियो अथऊं असांजो शूर्पनखा जो। नव ई वॾा अथसि, नकऊं कन कटिजी वियो अथसि, पोइ तॾहिं उहे जवाब था ॾियनि। हा इहा सही ॻाल्हि आहे कि न असांजे भेण खे कयो आहे कुरू, पोइ बि वध जे लाइक़ु न आहिनि हे सुंदर स्वरूप। हालांकि हिन भेण जा नक कन कटिया आहिनि तॾहिं बि हे मारण जे जोग कोन्हनि। अहिड़ी सुंदरता, टिनी लोकनि में अहिड़ी सुंदरता। ओहो, चओ हरे राम। यद्यपि भगनी कीन कुरूपा, बधलायक नहीं पुरुष अनूपा। हाँ बधलायक नहीं पुरुष अनूपा। हरि बोल। श्री राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। हालांकि इन्हनि असांजे भेण जा नक कन कटिया आहिनि पर बि मारण जे जोग कोन्हनि। हे अनंत सुंदरता मधुरता जी मूर्त आहे। तॾहिं बि राक्षस उन शूर्पनखा जा भाउर, छा नालो हुयो उन्हनि जो भाई? खरदूषण। उहे चवण लॻा त ॿुधो भाई राजकुमारो, लिकायल पंहिंजी स्त्री असांखे तुरंत ॾेई छॾियो ऐं ॿई भाउर जीते जी घर वापसि वञो। चओ हरे राम। सीता माता लाइ चवनि था, उहा असांखे ॾियो ऐं तव्हांखे असां छॾे छॾींदासीं। भॻवान खे ॼण प्राणनि जो दान ॾेई रहिया, तव्हांखे असां छॾे छॾींदासीं। ॿई भाउर जीअरा जाॻंदा, हा घर हली वञो वापसि। इहा मुंहिंजी ॻाल्हि तव्हां उन्हनि खे ॿुधाइजो ऐं उन्हनि जो वचन उत्तर ॿुधी करे जल्दी अचो। दूतनि खे चयो खरदूषण। दूत विया, इहो संदेश वञी श्री रामचंद्र भॻवान खे चयो। इहो संदेश ॿुधंदे ई असांजा श्री रामचंद्र जी मुस्कुराइण लॻा। राम जी चवनि था, हम छत्री मृगया बन करही, रिपु बलवंत देख नहीं डरही। भगवान चवनि था, ॿुधो भाई, असां आहियूं क्षत्रिय। हाँ, क्षत्रिय त योद्धा हूंदा आहिनि, युद्ध कंदा आहिनि।
क्षत्रिय शिकार कंदा आहिनि, वन में शिकार कंदा आहिनि। ऐं असांखे तव्हां जहिड़ा दुष्ट जेके जानवर मिलंदा आहिनि, तव्हां जहिड़ा अधर्म करण वारा अहिड़ा जेके पशु मिलंदा आहिनि न, उन्हनि खे त असां ॻोल्हींदा रहंदा आहियूं शिकार करण जे लाइ। भॻवान माण्हू ईअं था चवनि त असां हिरण ऐं शेरनि खे न मारींदासीं, तव्हां जहिड़ा अधर्म करण वारा, तव्हां राक्षस जानवर जे समान आहियो, तव्हांखे असां शिकार कंदासीं। असां बलवान शत्रुअ खे ॾिसी करे डिॼंदा न आहियूं, लड़ण जे लाइ तव्हां आया हो न। अरे हिकु बार त अगरि काल बि अची वञे त उन सां बि लड़ी था सघूं। राम जी था चवनि, चओ हरे राम। हालांकि असां माण्हू आहियूं, परंतु दैत कुल जो नाश करण वारा, संतन महात्माउनि मुनिनि जी रक्षा करण वारा असां बालक आहियूं, परंतु दुष्टनि खे दंड ॾियण वारा आहियूं। अगरि बल न हुजेव त घर वापसि हली वञो, छो जो युद्ध में जेके वीचारा पुठी ॾेखारींदा आहिनि, भउ कंदा आहिनि, डिॼंदा आहिनि, हा, उन्हनि खे मां न मारींदो आहियां। राम जी चवनि था, आहा जो सबीत आवाज़ शरण आई, रखी हूं तां ही प्राण खीनाई। कोई भक्त अची वञे, कोई बि अची वञे, दुष्ट अची वञे, कोई बि भयभीत थी करे भगवान जे चरणनि में किरी पए, पोइ चाहे उहो राक्षस हुजे, दुश्मन हुजे, राम जी चवनि था मां उन खे बि मारींदो न आहियां। उल्टो कीअं रक्षा कंदो आहियां, पंहिंजे प्राणनि जी, इंसान जी रक्षा कंदो आहे, हा न। सभिनि खां वधीक असां कंहिंसां प्रेम कंदा आहियूं ॿुधायो? प्राणनि सां, हा न। प्राणनि जी ॻाल्हि आई त सभु छॾे छॾींदासीं। असांजा वॾा सिंध छॾे आया प्राणनि जे करे। उते पापिन आतंकवादियुनि उते अची करे प्राणनि जा दुश्मन ठही विया। तरी त ठहियल घर मकान छॾे करे हितनि अची करे वीचारनि महिनत मज़दूरी पोढ़ा करे अची ऐं वरी घर वसायूं। हा, असांखे छा आहे, असां त पैदा ई ख़ुशहाल ज़िंदगीअ में थिया आहियूं। असां थोरी न इहे ॾिठासीं संघर्ष, उन्हनि ते कीअं महिनत कई, छा कयो। असांखे त बढ़िया जन्म सां ई बढ़िया सभु सुख सुविधा मिली आहे। त राम जी चवनि था, जेके शरण अची वेंदा आहिनि या जेके युद्ध में पुठी ॾेखारींदा आहिनि, मां उन्हनि खे न मारींदो आहियां। तव्हांखे भउ थो थिए, तव्हां भले भॼी वञो। थोरो मास्टर वॉल्यूम घटि कयो, मास्टर वॉल्यूम थोरो सो। हरे राम, हरे कृष्ण, हे हरे, श्री कृष्ण गोविंद। हा, पाण ई ध्यानु ॾींदा कयो, आवाज़ गूंजे त नथी, ख़राब त नथी लॻे, हा न, सरसराहट त नथी अचे, ॾाढी घटि बि त न आहे। कथा जे विच में चवायो न भाई असांखो। तव्हांजो मॉनिटर न आयो आहे न, प्रकाश कुमार, आज़ाद कुमार, उन्हनि खां ख़ाली समय में टिपस सिखंदा कयो। टिपस सम्झो था, दाव पेच इन जे हलाइण जा, हा न, उहे गुर सिखी वठंदा कयो। हरे राम, हरे कृष्ण, हे हरि, मिठो राम, प्यारो राम। हा, रायगढ़ वारनि ते कृपा थिए, प्रभु हाज़िरी लॻाई अथऊं, तव्हांजी कथा श्रवण कई अथऊं। सदा सदा नाम जो, भक्तीअ जो दान ॾिसंदा रहिजो, हा न, मोबाइल में सत्संग कीर्तन। हा, हरे कृष्ण, हे हरि, सीताराम, राधे श्याम। युद्ध में अची करे कपट चतुराई करण, दुश्मन ते कृपा करण, दया ॾेखारण त वॾी भारी कायरता आहे। दूतन वापसि अची करे तुरंत सभु ॻाल्हियूं अची करे खरदूषण खे ॿुधाई। ये खरदूषण केरु आहिनि? रावण जा भाउर। शूर्पनखा बि त उनजी भेण आहे न भाई, उनजा भाउर ई थिया न। अची करे खरदूषण खे पूरो समाचार ॿुधायो। उन्हनि जो त अंदरि सड़ी वियो, जली भुञी वियो, बाहि लॻी वई। चओ हरे राम। भगवान चवनि था, तव्हां कायर आहियो, असांजे मथां दया थी अचेव? हा, कपट चतुराई था कयो, पाण नथा लड़ी सघो, तॾहिं था चओ छा हली वञ। पोइ त उन्हनि खे बाहि लॻी वई, खरदूषण जो हिरदो जली वियो। तॾहिं उन्हनि चयो पकड़ लो, कैद कर लो। इहो ॿुधी करे भयानक राक्षस, योधा, बाण, धनुष, तोमर, शक्ति, सांग, शूल, बर्शी, कृपाण, कटार, परिघ, फरसा, ये कई त अहिड़ा जेके हथियार आहिनि अॼुकल्ह पतो ई कोन्हनि नाला माण्हुनि खे, हा न। शूल कंहिंखे चइबो आहे, कृपाण त असां ॾिठोसीं बचपन में, ॿिन्ही तरफ़ जंहिंजी धार हूंदी आहे न, उनखे कृपाण चइबो आहे। हाणे तोमर कंहिंखे चइबो आहे, सांग, शक्ति, ऐं ॿियो परिघ, फरसा, फरसो बि तव्हांखे पतो हूंदो।
परिग जे कीअं हूंदो आहे हथियार, अहिड़ा अहिड़ा हथियार खणी करे सभु डुक पाइण लॻा। प्रभु श्री राम जी पहिरियों धनुष जो वॾो कठोर घोर भयानक टंकार कयो, प्रत्यंचा खींची धनुष जी, अहिड़ी आवाज़ आई, टिनी लोकनि में आवाज़ फैलिजी वई। चओ हरे राम। जंहिंखे ॿुधी करे राक्षस थिया ॿोड़ा। राक्षस क्या हो गए? हाँ, डीफ एंड डम बन गए, ॿोड़ा थिया, व्याकुल थिया। उन्हनि खे उन समय कुछ भी होश न आयो। वरी दुश्मन भगवान खे था सम्झनि ऐं बलवान ॾिसी करे सावधान थी करे डुकिया। श्री रामचंद्र महाराज उन्हनि जे मथां कई तरह जा अस्त्र शस्त्रनि जी बरसात कई। श्री रघुनाथ भगवान उन्हनि जे हथियारनि खे तिरनि जे समान टुकड़ा टुकड़ा करे कटे छॾियो। वरी धनुष खे कन तक ताने करे पंहिंजा तीर छॾिया। चओ हरे राम। सावधान होई धाई जान सबल आराती, तिनके आयुध तिल सम कर काटे रघुबीर। सियावर जय 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 की जय। हरे राम। पहिरीं युद्ध आरंभ थियो भाई भगवान रघुनाथ जी अधर्म जे खिलाफ। बोलो सियावर राम। हाँ न, पहिरीं युद्ध आहे न इहा। पहिरियों त भगवान अकेले खे मारे छॾियो, हिकिड़े तारिका खे। ऐं पहिरियों कहिड़ो राक्षस आयो? कबंध, उहो ई आयो न पहिरियों। तव्हां बि भुलिजी था वञो न। डायरी जो ठाही और नोट जो कयो पिया, बसि उहो ई यादि अथव। भगवान पहिरियों ॾींहुं काथे रुकिया? काथे रुकिया भगवान पहिरियों ॾींहुं? हाँ, तमसा नदीअ ते। अच्छा, ऐं ॿियो ॾींहुं काथे रुकिया? गंगा मैया ते। हरे राम। शॉर्ट एंड ठाहियो न भाई। असां बि वेसर खाधा, तव्हां बि वेसर खाधा, वरी ॻाल्हि कीअं ठहंदी? हिकु माण्हू त हुजे न मिष्ठी ध्यान सां संभालण वारो। अॼु अनकीता न आई आहे छा? अच्छा, पोइ ते वेठी। सीताराम। श्री कृष्ण गोविंद। वाह भाई। पहिरीं युद्ध आरंभ थियव खरदूषण सां भगवान जी। अहिड़ा भयानक बाण हलिया महाराज, कीअं पियो लॻे ओछ गारा ॾींदा, ईअं नांग वञी रहिया, फुफकारींदा। श्री रामचंद्र जी युद्ध में क्रुद्ध थिया। इहा भगवान जी लीला आहे। क्रोध ईंदो न आहे, भगवान क्रोध जो अभिनय कंदा आहिनि। ऐं अत्यंत तीक्ष्ण बाण भगवान खया। चओ हरे राम। अति तीक्ष्ण तीरनि खे ॾिसी करे राक्षस वीर पुठी ॾेखारे करे भॼण लॻा। तॾहिं खरदूषण ऐं त्रिशरा, इहे टई भाउर, खरदूषण ऐं टियों बि आयो आहे। टियों जो नालो छा आहे? टियों जो नालो टे तई, टी त्रि शरा त्रिशरा, टियों यानी टियों। त्रिशरा बि आयो आहे। टई भाउर क्रोध करे चवण लॻा, जेको युद्ध मां भॼी करे वेंदो उन्हनि खे असां पंहिंजे हथनि सां मारे छॾींदासीं। तॾहिं मन में मरण ठाने करे वीचारा जेके भॼन पिया राक्षस, उहे बि वापसि हली आया। भई राम जी त न मारींदा जेको भॼे थो, असां मारे छॾींदासीं। हाणे सोचींदा हूंदा आहिनि पापियुनि जे हथनि खां मरूं त राम जी जे हथनि सां ई मरूं त सही आहे। वापसि आया। वरी कई तरहनि जे अस्त्र शस्त्र जो प्रयोग थियो। हथियार हलण लॻा, प्रहार करण लॻा। कई भयानक राक्षस कटजण लॻा। चओ हरे राम। हे हरि। श्री कृष्ण गोविंद। हिक ॿिए ते प्रहार करण लॻा। उन्हनि जी छाती, सिर, भुजा, हथ, पेर जाते काथे धरतीअ ते किरण लॻा राक्षसनि जा। बाण लॻंदे ई हाथीअ वांगुरु चिंगाड़नि था। उन्हनि जे पहाड़ जे समान धड़ कटिजी कटिजी करे किरी रहिया आहिनि। इहे राक्षस नथा किरनि, इहो अधर्म थो किरे, पाप थो किरे, आतंकवाद थो किरे, अत्याचार थो किरे। चओ हरे राम। योद्धाउनि जा शरीर
कटजी करे 100 टुकड़ा थी था वजन, वरी माया करे उथी था बियन छोड़ा। चो हरे राम। माया भी तैंदी तन न, वरी उथी बीता रहन। आकाश में कई बाहूं सिर उडामी रहन, बिना सिर जे धड़ भी उडामी रहन साथ संगत जी। चो हरे कृष्ण। चील छा चइबो आहे? चील खे भाई सिंधीअ में नंढा ॿुधाईंदा, वॾा न ॿुधाईंदा। हाँ, चील खे छा चइबो आहे सिंधी भाषा में? सजनानी, दिव्यांस, सिरवानी, हरियाणी, कुछ तो बोलो बानी, जम्बूदीप, छा चइबो आहे भाई? अरे चील नहीं होती, चील जो आकाश में उड़ती है, बहुत बड़ी बड़े साइज वाली जो होती है, हाँ, बड़े बड़े पंख। हाँ, छा चइबो आहे? सिरिड़, सिरिड़ चइबो आहे। ऐं हिल कंहिंखे चइबो आहे? हिल। ॿई नाला हूंदा। ताड़ियूं वॼाइनि भाई, सिरिड़ त असांखे बि यादि न आहे, त हिन जा नाला अथव हिल ऐं सिरिड़, हा न, हिल ऐं सिरिड़। हा, इहे नाला अॻिते हली गायब थी वेंदा, न त हिकिड़ी शब्दकोश ठाहे जे डायरीअ में नोट कजनि इहे नाला, हा न भाई। हरे राम, हे हरी। बड़ई खे चवंदा अथव काठिर, वाढो, ड्रखण। केॾा बढ़िया आहिनि, टे नाला सिंधी समाज जा। अंग्रेजी में तुरंत ॿुधाईंदव, छा चवंदव अंग्रेजी में? कारपेंटर। भले कार खे रंग बि न हाणे, कारपेंटर कारो थी वियो? ये कारपेंटर करे कमु लकड़ीअ जो, कारपेंटर। अहिड़ी अंग्रेजी ते अहिड़ो गुस्सो ईंदो आहे, ये रूप अचे त मां चङी तरह हुनजो इंटरव्यू वठांसि, चङी तरह साम्हूं अचे कोन थी। हरे राम, हे हरी सीताराम। त भाई बड़ईअ खे छा छा चइबा आहिनि? टे नाला सिंधीअ में। काठिर, छा चइबो आहे? वाढो, ड्रखण। टई नाला यादि थी विया? ॿुधाइजो त हाणे अगली बार तव्हां ॾिसूं। हरे राम, हरे कृष्ण, हे हरे, श्री कृष्ण गोविंद। योद्धाउनि जा शरीर सभी टुकड़ा थी किरनि था, आकाश में उॾामनि था, बिना सिर जा धड़ था उॾामनि, डुकूं था पाइनि पिया उते। कमाल आहे। चील या क्रौंच, क्रौंच भी नालो अथव। ऐं कांव आदि पक्षी, सियार यानी गिद्धड़, हा न, कठोर भयंकर कट 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 शब्द करे रहिया आहिनि। सियार किटकिटाइनि था, भूत प्रेत पिशाच खोपड़ियूं इकट्ठी था कनि पिया ऐं खप्पर भरे रहिया आहिनि। वीर वैताल खोपड़ियुनि ते वॼाए करे ताल ॾेई रहियूं, जीअं ढोलक तबलो हलाए रहिया आहिनि न, उहे खोपड़ियुनि में ढोलक तबला वॼाए रहिया आहिनि। ऐं योगिणियूं नची रहियूं। श्री रघुवीर जा प्रचंड तीर जेॾीमहिल हलनि था त राक्षस जेके योद्धा आहिनि उन्हनि जी छाती, ॿाहूं, सिरनि जा टुकड़ा टुकड़ा था थी वञनि, उन्हनि जा धड़ जाते काथे किरी था पवनि, लेकिन वरी उथनि था, वरी लड़नि था ऐं पकड़ो पकड़ो भयंकर शब्द करे रहिया आहिनि। हरे राम। कट कट ही जम्बुक भूत प्रेत पिशाच खर पर संचही, बेताल बीर कपाल ताल बजाए जोगिनी नंचही। कट कट ही जम्बुक भूत प्रेत पिशाच खर पर संचही, बेताल बीर कपाल ताल बजाए जोगिनी नंचही। रघुबीर बाण प्रचंड खंड बटन के उर भुज सिरा, जहाँ पर ही उठ न रही धर 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 करे भय कर गिरा। हरे राम, हरे राम। अतड़ियुनि जे हिक छोर खे पकड़े करे गिद्ध उॾामनि था, सम्झो था? अतड़ियूं यानी पेट जे अंदर जो जेको मांस हूंदो आहे लंबो, वो पकड़े करे हिकिड़ो गिद्ध उॾामे थो, वरी ॿियो हुन जो छोर कोई हथ सां पकड़े पिशाच डुकनि था पिया। चओ हरे राम। अहिड़ी हालत थी वई आहे। ईअं थो लॻे ॼण युद्ध रूपी नगर जा निवासी कई बालक पतंग उॾाए रहिया आहिनि, सम्झो था भाई? उहो नक्शो थो ठही वञे। हिकु तरफ़ पक्षी उॾामी हुननि जी अतड़ी खणी थो वञे। राक्षसनि जो कोई पेट असां वांगुरु थोरी आहे, 100 किलो जा थोरी न उहे, हज़ारनि किलो जा।
तो पंहिंजे पेट जे अतड़ियुनि खे पकड़े करे वरी होता ढुकनि था आकाश में, ईअं पतंग जो आकार तो ठही वञे। चओ हरे राम। ॼण ॿार कई पतंग उॾाए रहिया आहिनि, अनेक योद्धा मारे पछाड़े बिल्कुलु ठकाठक किरंदा था वञनि, कई जंहिंजा हिरदा फाटी पिया आहिनि कराहे रहिया आहिनि। पंहिंजी सेना खे व्याकुल ॾिसी करे त्रिशरा ऐं खरदूषण आदि योद्धा श्री राम जी भगवान जी तरफ़ मुड़िया। अनगिनत राक्षस क्रोध करे बाण, शक्ति तोमर फरसा शूल कृपाण, हिक ही बार में श्री रघुवीर भगवान ते छॾण लॻा। भगवान पल भर में दुश्मन जे बाणनि खे कटे करे ललकारे करे उन्हनि ते पंहिंजा तीर छॾिया। सभु राक्षस सेनापतियुनि जे हृदय में ॾह ॾह बाण हया छातीअ में। योद्धा धरतीअ ते किरी था पवनि, वरी उथी करे डुकनि था, मरनि कोन था। कई तरह जी अति माया था कनि। देवता इहो ॾिसी करे ढिजनि था कि राक्षस 14,000 आहिनि। भगवान सां जेके युद्ध करण आया आहिनि उन्हनि जी संख्या घणी आहे? हा, देयर आर 14,000। राम लक्ष्मण जी अकेला बजण आहे। वीचारा देवता आख़िर भगवान जी लीला ॾिसी करे घबराइजी विया, उहे बि भुलिजी था वञनि त परमात्मा आहिनि। अयोध्या नाथ श्री राम जी अकेला आहिनि। देवता मुनिनि खे भयभीत ॾिसी करे माया जा स्वामी भगवान राम हिकिड़ो वॾो कौतुक कयो, जंहिंसां दुश्मननि जी सेना, ध्यानु ॾिजो ॾाढी प्यारी कथा अथव, हिक ॿिए खे राम जी जे रूप में ॾिसण लॻी। भगवान अहिड़ी कृपा कई, अहिड़ो कौतुक कयो, जीअं ॿ राक्षस बीठा आहिनि, अचनि था हेॾे राम जी सां युद्ध करणु, लेकिन हिकिड़े राक्षस खे ॿियो राक्षस राम जी तो नज़र अचे, हुनखे वरी हो राम जी तो नज़र अचे। अच्छा, हाँ हेॾे ई अची वियो राजकुमार, हाँ लही आयो असां सां, अचो त चटा भेटी कयूं। वरी हो तो चए पियो, हाँ अच्छा राम जी हेॾे अची वियो, हिक ॿिए खे सुञाणनि ई कोन था। सभु राक्षस हिक ॿिए खे राम जी जो, इहा बि कृपा की राम जी जो दर्शन थी वियो उन्हनि खे जाते काथे। चओ हरे राम। पर प्रेम नथा कनि, युद्ध था कनि, मारण था चाहिनि। ऐं मारींदा कंहिंखे? पंहिंजे ई राक्षसनि खे मारींदा। हिक ॿिए खे राम रूप उहा सेना ॾिसण लॻी ऐं पाण में ई युद्ध करे लड़ी मरी वई। बोलो सियावर। सभु चवण लॻा, हे राम तो ओयो राम, ओयो राम, हिनखे मारियो मारियो, राम 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 चई शरीर छॾनि था, सिधो वञनि था। उहो कुंठ जा द्वार उन्हनि जे लाइ खुली विया, निर्वाण मोक्ष पद पाइनि था। आहा, अंत समय राम नाम यादि अची वियो। कृपा निधान श्री राम जी उपाय करे क्षण भर में दुश्मननि खे मारे विधो। देवता प्रसन्न थी करे गुलनि जी बरसात कई, आकाश में नगाड़ा वजण लॻा, सभु स्तुति करे अनेक विमाननि ते शोभायमान थी करे हलिया। चओ हरे राम, हे हरि। हलो भाई छंत। अंतावरी गह उड़त गीद, पिसाच कर गह धावही। संग्रामपुर बासी मनहु बहु बाल घुड़ी उड़ावही। मारे पछारे उर बिदारे, विपुल भट कहरत परे। अवलोक निज दल विकल भटत सिरादि कर दूषण फिरे। सरशक्ति तोमर पर सुसूल कृपान, एक बारही। कर कोप श्री रघुवीर पर, अगणित निशाचर डारही। प्रभु निमिष मोहर पुसर निवार, पचार डारे सायका। दस दस बिसिक और माझ मारे, सकल निश्चर नायका। मही परत उठ भट फिरत, मरत न करत माया अति घनी। सुर डरत 14 सहस प्रेत, बिलोक एक अवध धनी। सुर मुनि सख माया नाथ, अति कौतुक करो। देखै परस्पर राम कर, संग्राम रिपुदल नर मर्यो। देखें परस्पर राम कर, संग्राम रिपुदल नर मर्यो। संग्राम रिपुदल नर मर्यो। राम राम कह तनु तजहि, पावहि पद निर्वाण। कर्यो पाय रिपु मारे, छन महु कृपा निधान। हर्षित बरषहि सुमन सुर,
बाजे गगन निशान। स्तुति कर कर सब चले शोभित विविध विमान। स्तुत कर कर सब चले शोभित विविध विमान। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। श्री राम चरितमानस अरण्य कांड दोहा क्रमांक 20 ख बदोहा है ना 20 दोहा थिया भाई। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। दूरबीन खणी त ॾिस जिन जिन फरमाइश कई आ उहे सब आया आहिनि। भारती मैया आई आ नजरे त न थी। अच्छा ओॾे पोइ ते वेठ 6 बजे न आई है 6 बजे 10 मिंट ताईं मां त ॻायां पियो 6 बजे पोइ। टाइम बि एठो लिखणु खपे न टाइम। अच्छा ॿियो भजन उहो ऑनलाइन वारो आहे की प्रेजेंट वारो आहे उहो त उहे होॾे ॿुधंदा अलाए न ॿुधंदा असां त धोखे में था रहिजी वञूं। अच्छा ॿुधंदा वाह भाई वाह। हलो भाई बोलो गौरी शंकर मुरलीअ वारे वाह भाई वाह। घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है। मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है। घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। धीरे धीरे घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। मुस्कान तेरी मोहन पागल कर जाती है। मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है। सोने की होती तो क्या करते तुम मोहन। सोने की होती तो क्या करते तुम मोहन। ये बांस की होकर भी दुनिया को नचाती है। ये बांस की होकर भी दुनिया को नचाती है। घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन। मोहन तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन। जब काले रंग पे ही मेरे सांवरे रंग पे ही दुनिया मर जाती है। तेरे सांवरे रंग में ही दुनिया मर जाती है। मुस्कान तेरी मोहन घायल कर
कर जाती है। मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है। दुख दर्दों को सहना बंसी ने सिखाया है। दुख दर्दों को सहना बंसी ने सिखाया है। इसे छेद है सीने में, इसे छेद है सीने में, फिर भी मुस्काती है। इसे छेद है सीने में, फिर भी मुस्काती है। ओ घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। घनश्याम तेरी बंसी मेंटल कर जाती है, क्रेजी कर जाती है, ये मेड कर जाती है। घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। कभी रास रचाते हो, कभी बंसी बजाते हो। कभी रास रचाते हो, कभी बंसी बजाते हो। और कभी माखन खाने की, हाँ कभी माखन खाने की हो मन में आ जाती है। कभी माखन खाने की मन में आ जाती है। ओ घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। घनश्याम तेरी बंसी हरि बोल। पागल कर जाती है। हम मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है। मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है। बोलो घनश्याम भगवान की जय। जो छा चवंदासीं? हरि तू मुझ पर रहमत कर दे, तेरा भला घट जाएगा क्या। मैं हूँ बड़ा नादान कन्हैया, तेरी हरी मजबूरी है क्या। हरि आ भी जा, कृष्ण आ भी जा, मेरे सांवरे प्रभु आ भी जा। मौज भी मेरी बंदगी, मेरी जिंदगी, कृष्ण आ भी जा। राधे राधे गोविंद, राधे राधे गोविंद, राधे राधे गोविंद, राधे राधे श्याम। राधे राधे गोविंद, राधे राधे गोविंद, राधे राधे गोविंद, राधे राधे श्याम। वरी साचो राधे केशव कृष्ण कन्हैया कान्हा, नाम तुम्हारा लेता रहूं। केशव कृष्ण कन्हैया कान्हा, नाम तुम्हारा लेता रहूं। वरी चौ केशव कृष्ण कन्हैया कान्हा, नाम तुम्हारा लेता रहूं। केशव कृष्ण कन्हैया
कान्हा नाम तुम्हारा लेता रहूं। जैसे रखो जिस हाल में भगवन, सुख दुख सम कर सहता रहूं। जैसे रखो जिस हाल में भगवन, सुख दुख सम कर सहता रहूं। मिले फूल या कांटों के उपहार, स्वीकार करूं मैं सदा। ईशान आ भी जा, हरि आ भी जा, मेरे सांवरे प्रभु आ भी जा। मौज भी मेरी बंदगी, मेरी जिंदगी, हरि आ भी जा। चौ राधे वाह वाह बलहार। देखो जरा मैं क्या चाहूं, छोड़ तुम्हें कहाँ जाऊं। मेरी तमन्ना तेरी मोहब्बत, तेरी इबादत है, तेरी चाहत। आनंद यही जीवन हो मेरा, फिर क्यों तू मुझसे जुदा। हे श्याम आ भी जा, आ भी जा, मेरे सांवरे प्रभु आ भी जा। मौज भी मेरी बंदगी, मेरी जिंदगी, हरि आ भी जा। मेरी बंदगी हरि आ भी जा। मेरी बंदगी हरि आ भी जा। हर 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 महादेव, भोलेनाथ हर हर महादेव। हर 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 महादेव, भोलेनाथ हर हर महादेव। हर 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 महादेव, शंभुनाथ हर हर महादेव। हर 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 महादेव, शंभुनाथ हर हर महादेव। महादेव महादेव, भोलेनाथ हर 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 महादेव। महादेव महादेव, भोलेनाथ हर हर महादेव। महादेव महादेव, भोलेनाथ हर 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 महादेव। महादेव महादेव, हर महादेव, हर 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 महादेव। भोलेनाथ हर हर महादेव। हर 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 महादेव, भोलेनाथ हर हर महादेव। हर 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 महादेव, शंभुनाथ हर हर महादेव। हर 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 महादेव, शंभुनाथ हर हर महादेव। महादेव महादेव, पशुपतिनाथ हर हर महादेव। महादेव महादेव, पशुपतिनाथ हर हर महादेव। महादेव महादेव, उमानाथ हर हर महादेव। महादेव महादेव, उमानाथ हर हर महादेव। महादेव देव देव, महादेव देव, संतनाथ हर हर महादेव। महादेव महादेव, शंभुनाथ हर हर महादेव। हर 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 महादेव, ओ भोलेनाथ हर हर महादेव। हर 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 महादेव, भोलेनाथ हर हर महादेव। हर 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 महादेव, भोलेनाथ हर हर महादेव। हर 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 महादेव, भोलेनाथ हर हर महादेव। आह शंभुनाथ हर हर महादेव। शंभुनाथ हर हर महादेव। ओ भक्तनाथ हर हर महादेव। भक्तनाथ हर हर महादेव।
उमानाथ हर हर महादेव उमानाथ हर हर महादेव आह जगतनाथ हर हर महादेव जगन्नाथ हर हर महादेव हरे महादेव हर हर महादेव महादेव हर हर महादेव राम 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 सीता राम 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 हरि राम बोल। सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम श्री राम 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 सीता राम 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 राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे श्याम बजरंग बली ओ मेरे बजरंग बली बजरंग बली ओ मेरे बजरंग बली हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय तुलसी माता प्यारी 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 तुलसी प्यारी जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी अम्बे अम्बे माँ जगदम्बे माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय सरस्वती माता सरस्वती जय जय सरस्वती माता सरस्वती राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे श्याम तो बोलो राधे 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 गौशाला गौशाला राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जगत जय गुरु श्री चंद्र भगवान की जय हरि ओम हरि ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम।
बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में सद्भावना विश्व हो। का कल्याण हर हो। हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। कथा विश्राम होत है। कृपा करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री अन्नपूर्णा माता की जय। श्री जगदम्बे मैया की जय। श्री हनुमान जी महाराज की जय। अनंत बलवंत बुद्धिवंत ज्ञानवंत हृदय भगवंत श्री हनुमंत लाल की जय। जय में कम न हलंदो, इहो पूरो चओ, सभु चओ। जेकी मां हिन महिल लाइन चई उहा हनुमान जी जी जयकार चओ न भाई। हा अनंत बलवंत बुद्धिवंत हिकु हिकु थोड़ी न चवाईंदो, मां पूरो चओ अनंत बलवंत। हा अनंत बलवंत बुद्धिवंत ज्ञानवंत हृदयवंत। हा बस ॿ टे माण्हू चवनि था, बाक़ी त सभु बसि थालीअ ते थाली रखी वेठा आहिनि। चओ न भाई अनंत बलवंत बुद्धिवंत ज्ञानवंत हृदय भगवंत श्री हनुमंत लाल की जय। सिधो तुकबंदी जुड़ियल त आहे, हा न। अंत 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 चई करे अंत कटिजी वेंदो असांजो। सुभाणे सभु यादि करे अचिजो ऐं ॿुधाइजो, कंहिंखे बि अकेले खे तव्हांखे ॿुधाइणो आहे, ठीकु आहे। बोलो वृंदावन आयो लाल सभई चओ। ॿी तव्हांखे विशेष सूचना ॾियूं, असांजा बाबा कृष्णदास साईं जन कथा कीर्तन जी यात्रा जे लाइ भारत देश जे अलॻि अलॻि नगरनि में निकिता आहिनि, महाराष्ट्र आदिअ में। त बसि कुझु ॿ टे ॾींहं करे वापसि अची वेंदा हुते। कीर्तन कंदा कंदा हिते तव्हांखे 3 तारीख़ उन्हनि जो दर्शन थींदो। कॾहिं थींदो? हा 2 या 3। 2 ईंदा त वरी अकल तरा अथनि, हा न। त तव्हांखे 2 तारीख़ या 3 तारीख़ उन्हनि जो 2 या 3 अगस्त दर्शन थींदो। तेसि ताईं असां मूं ई तव्हांखे कमु हलाइणो पवंदो। त समय कढी करे वधीक सिक लॻियो त चिठी विठी लिखिजो साईं जन खे, मनी ऑर्डर कजो या STD लॻाइजो, PCO मूं फ़ोन लॻाइजो, ठीकु आहे। बोलो वृंदावन। हा उन जो लाइव अचे त ज़रूरु लाभ वठिजो सत्संग कीर्तन जो। जय श्री कृष्ण। प्रसाद स्वीकार कयो भाई। प्रसाद में छा आहे असांखे पतो न आहे। सुभाणे गुरुवार अथव, सुभाणे समय ते अची करे सुबुह जो लाभ वठिजो। बोलो लक्ष्मी नारायण। हा सभिनि खे इतलाह कजो, घर वारनि खे पकड़े करे थधो पाणी छंडा हणी करे आसे पासे वारनि जी बांह पकड़े वठी अचिजो ऐं भॻवान जे भक्तीअ सां जोड़े उन्हनि जो बि जीवन सफल कजो। जय श्री कृष्ण।